हिकिड़ा संत थिया असांजे भारत देश जा महान संत रामानुजाचार्य, तव्हां नालो ॿुधियो हूंदो। उहे ॾाढा महान दरवेश थिया, ॾाढी उन्हनि जी कमाई थियल, खूब उन्हनि भक्ति भजन कयो, भगवान जा साक्षात्कार भी संत ॿुधाईंदा आहिनि, उन्हनि जी कई कथाऊं ईंदियूं आहिनि। ऐं उन्हनि जा जेके सेवक थिया उहे भी एॾा कमाल, उन्हनि भी एॾी भक्ति कई, उन्हनि भी एॾो प्रेम कयो कि उन्हनि जा भी भगवान जा उन्हनि खे भी दर्शन थिया, सेवकनि खे भी। चओ हरे राम। त रामानुजाचार्य महाराज हुया, उन्हनि जो हिकिड़ो सेवक हुयो, उनजो नालो कुरेशाचार्य। थोड़ा कठिन नाला तो भाई ध्यान रखजो। तो उहे न लगभग पंहिंजे संतन वांगुर ही लगंदा, लगभग 90% हाइट, हेल्थ, चेहरो भी उहो ही, ऐं पहनावो तो संतन जो हिकु जहिड़ो ही हूंदो आहे, लगभग हू बहू उन्हनि वांगुर ही लगंदा, पंहिंजे गुरुअ वांगुर। इहे भी उन्हनि ते वॾी कृपा। चओ हरे राम। तो रामानुजाचार्य महाराज जी ख्याति जेकी हुई वो फैलंदी वही, खूब नालो थी वियो, शहर देश विदेश में उन्हनि जी चर्चा हलण लगी। तो हिकिड़े नगर जा कुछ जेके पंडित हुया, हिकिड़े नगर जा जेके कुछ राजा जा खास माण्हू हुया, उन्हनि खे ईर्षा थींदी हुई कि भाई असां भी उन ही पंथ ते था हलूं, असां भी उन ही भक्ति मार्ग ते था हलूं, असां भी उही सब नियम संयम कयूं था, पर असांजो ते एॾो नालो कोन्हे, हिन जो एॾो कीअं नालो आहे। हर जंहिंजे जुबान ते ॾिस त भाई चवनि था रामानुजाचार्य रामानुजाचार्य, असां उन्हनि जा ही शिष्य थींदासीं, हर कोई उन्हनि जे पोइतों तो भॼे। त उन्हनि खे ॾाढो गुस्सो आयो, हिकु ॾींहुं ॾाढो मन में ईर्षा थी, जलन भावना थी, त राजा खे पूरी ॻाल्हि ॿुधायो, ऐं राजा भी उन्हनि जहिड़ो ही। राजा चयो पोइ छा कजे भाई, कुछ षड्यंत्र करणो पवंदो, रामानुजाचार्य खे घुरायो ऐं उन्हनि जो अपमान करणो पवंदो। एतिरो तक किरी पिया, उन्हनि जो स्तर एॾो किरी पियो कि राजा सां षड्यंत्र रचियो कि हिकु बार रामानुजाचार्य खे नगर में घुरायूं था शास्त्रार्थ जे बहाने, है न। शास्त्रार्थ यानी सम्झो था, शास्त्रनि ते जेकी डिबेट इंग्लिश में चइबो आहे, उन जे बहाने घुरायूं था ऐं हिते उन्हनि खे माराए छॾींदासीं। एतिरो तक उन्हनि षड्यंत्र रचियो। राजा भी तैयार थियो, ठीकु आहे उन्हनि खे घुरायो भाई, बाक़ी अॻिते मां ॾिसी वठंदुमि। हाणे इहा ॻाल्हि उन सेवक खे जानकारी पइजी वई, कुरेशाचार्य जेके हुया, रामानुजाचार्य जा सेवक शिष्य, उन्हनि खे जानकारी मिली कि भाई सुभाणे असांजा सतगुरु जे नगर में वञण वारा आहिनि शास्त्रार्थ जे लाइ, उते इहो सभु उन्हनि षड्यंत्र रचियो आहे। राति थी त सोचण लगा कि अगर मां पंहिंजे गुरुअ खे बि चवंदुमि त मुंहिंजा गुरुदेव, मूंखे ख़बर आहे उहो पोइते न हटंदा, उहे चवंदा न भैया समय ॾिनल आहे त मां त वेंदुमि, मना न कंदा। मां पंहिंजे गुरुअ खे सुञाणा, भगवान जे भरोसे ते रहंदा आहिनि, पर मां सेवक आहियां, मूंखे जॾहिं जानकारी मिली आहे त मां कीअं चुप वेहां। सुबुह थी त सुबुह जो स्नान करे सवेल उहो सेवक पंहिंजे गुरु वटि पहुची वियो। गुरुदेव प्रणाम। प्रणाम करे संतन पुछियो, अरे भाई अॼु सुबुह सुबुह जो आयो आहे? चई हा गुरुदेव, मुंहिंजे मन में हिकिड़ी जिज्ञासा आहे, हिकिड़ो प्रश्न आहे। कहिड़ो प्रश्न? सेवक चए थो कि सतगुरु असांजी भी त कॾहिं कॾहिं परीक्षा थिए। कहिड़ी परीक्षा भाई? कि तव्हां असांखे एॾो पढ़ायो आहे, तव्हां असांखे एॾो तैयार कयो आहे, सभु ज्ञान तव्हां असांखे ॾिनो आहे, भक्ति जो, कर्म योग जो, ज्ञान योग सभु असांखे तव्हां सेखारिया आहिनि, त असांजी भी त परीक्षा थिए। चयो मतलब मां न सम्झुमि। चयो सतगुरु हिकु कमु कयो, शास्त्रार्थ ते मूंखे मोकिलियो। चओ हरे राम। ये प्रेमीअ जी परिभाषा आहे। प्रेमीअ खे अगरि ख़बर पए न कि जंहिंसां मां प्रेम कंदो आहियां उहो कंहिं राह ते वञे तो उते नुक़सानु थियणो आहे, उहो उनखे रोके करे पाण हली वेंदो। त सतगुरु मूंखे तव्हां मोकिलियो, कई बार त ईअं थियो आहे तव्हांजी जॻह ते मूंखे ई तव्हां मोकिले छॾींदा आहियो, अॼु भी मूंखे मोकिलियो। चई अरे भैया मुंहिंजी जॻह ते तूं कीअं वेंदे? चई मां तव्हां वांगुर ई त लॻंदो आहियां, तव्हां वांगुर त लॻंदो आहियां, तिलक वग़ैरह लॻाए छॾींदुमि, पोशाक ओढ़ी पाईंदुमि, थोरो घणो कपिड़े सां मुंहुं ढके वेंदुमि, तव्हां मूंखे मोकिलियो त मुंहिंजी भी परीक्षा थिए। संत ओॾी महिल सम्झा कोन, उन्हनि ॾिठो कि भैया भाव आहे हिन जो, ठीकु आहे हिनखे तव्हां मोकिलियो, जांच भी थी वेंदी, हल भैया तूं वञ। हाणे सेवक तैयार थियो, हुन भी उहो ई पोशाक धारण कई, ओड़ा ई तिलक लॻाया, ओड़ो सभु तैयार थी करे पहुतो शास्त्रार्थ जे लाइ। हाणे उहो भी ज्ञानी हुयो, शास्त्रार्थ हलियो, हो जीते वियो, सेवक जीते वियो, बाक़ी सभु हारजी विया।
वो तो तैयारी सां वेठा, राजा खे सॾु कयूं, इशारो कयूं, राजा उनखे पकड़ाए वरितो, घुटने ते विहारे छॾियूं। सभिनीनि खे लॻे कि रामानुजाचार्य आहिनि। चओ हरे राम। सभिनीनि खे इहो ई लॻे। राजा चयो भैया मारण असांखे सही नथो लॻे, मृत्यु दंड त सही नथो लॻे, हे बि छो जो पहुतल संत आहिनि, दरवेश आहिनि। हिकु कमु कयो, हिननि जी ॿई अखियूं कढी छॾियो। चओ हरे राम। ऐं छॾे छॾियो भाई, जंगल में छॾे छॾियो, पाण ई कोई वॾो कोई जानवर ईंदो त हिननि खे खाई वेंदो। ईअं ई कयूं, ॿई अखियूं हुन सेवक जी कढी छॾियूं। चओ हरे राम। रक्त वहण लॻो, खून वहण लॻो, गॾोगॾु आंसू वहण लॻा, पर उहो तकलीफ़ जा न, ख़ुशीअ जा आंसू हुया, प्रेम जा आंसू हुया कि भले ही मुंहिंजी ॿई अखियूं वई आहिनि पर मुंहिंजा सतगुरु सही सलामत आहिनि। उन्हनि खे कोई आंच न आई। उन्हनि खे जंगल में वञी छॾे छॾियऊं, गरम गरम रेत हुई, उते वञी उन्हनि खे फिटी कयूं। सभिनीनि ख़ुशियूं मनाई कि हल भैया, जेको वॾो कोई स्पीड ब्रेकर हुयो रामानुजाचार्य नाले जो, उहो हली वियो, उहो संत हली विया। सभु ख़ुशियूं मनाइण लॻा उते। हे सेवक बि नचण लॻो कि मुंहिंजे गुरुअ जी रक्षा थी वई, मुंहिंजे सतगुरुअ जी रक्षा थी वई। उनखे ॾाढी बुरी हालत में छॾे छॾियूं। कई काफ़ी देर त बेहोश रहियो। जेॾी महिल थोरी देर खां पोइ होश आयो त उन ॾिठो कि साम्हूं कोई मुंहिंजे बीठो आहे। ही सची घटना अथव भाई। महसूस कयो कि साम्हूं कोई बीठो आहे, त वीचारे खे अखियूं त हुयूं कोन, नज़र त अचे कोन। उन हथ ॾिनो त कंहिं बाह बि पकड़े वरिती। चओ हरे राम। कंहिं बाह बि पकड़े वरिती ऐं उन ई हथनि सां कंहिं अची करे अखियुनि ते स्पर्श बि कयो। जेकी अखियूं खसिजी वयूं, उन ई अखियुनि ते कंहिं अची करे स्पर्श बि कयो। जीअं स्पर्श कयो त ॿई अखियूं वापसि अची वयूं। जीअं अखियूं खोलियूं त साक्षात भगवान बीठा आहिनि, साक्षात भगवान नारायण उते बीठा आहिनि। वो घने जंगल में हथ पकड़े बीठा आहिनि सेवक जा। भगवान गले सां लॻायो, हाणे बि रोए थो। प्रभु जा चरण कमल धोई छॾिया पंहिंजे आंसूअ सां। प्रभु मूं ते अॼु एॾी कृपा। तॾहिं भगवान चयो, हा भाई, हिन राह ते हलंदा त ॾाढा ई आहिनि, सेवक बणजण त लखे माण्हू ईंदा आहिनि, पर को विरलो तूं जहिड़ो हूंदो आहे जेको उहो प्रेम निभाईंदो आहे। चओ हरे राम। जेको वाकई सचो प्रेम कंदो आहे, जेको वाकई भक्ति कंदो आहे, जेको वाकई पंहिंजे गुरुअ जे ॿुधायल मार्ग ते हलंदो आहे। चओ हरे राम। भगवान गले सां लॻायो। ऐं कथा में अॻिते चवनि था संत कि भगवान चयो, बसि भैया तुंहिंजो समय पूरो थी वियो आहे, हाणे तूं असां सां गॾु ई हल। मृत्यु, अरे छाजी मृत्यु, भगवान जॾहिं साम्हूं बीठा आहिनि, भगवान नियम ई बदिले छॾियो। भगवान पाण सां गॾु वठी विया उनखे, उन भक्त खे, उन सेवक खे, सशरीर। संत ॿुधाइनि था भगवान गॾु वठी विया। चओ हरे राम। प्यार करण हर को जाने तो, प्यार सां तोड़ निभाए को, कोई वो प्यार निभाए भाई। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। सर्वस्व असां पंहिंजो अर्पण कयूं पंहिंजे प्रभुअ जे चरणनि में, पंहिंजे सतगुरनि जे चरणनि में। ये जीवन रूपी जेकी गाॾी आहे, इन जी स्टेयरिंग तव्हां पाण वटि न रखो भाई। ये असांजे जीवन जी गाॾी जेकी आहे, उहा अगरि असां हलाईंदासीं त 110% गारंटी आहे कि एक्सीडेंट ई थींदा। चओ हरे राम। छो जो असां कोई प्रोफेशनल ड्राइवर थोड़ी आहियूं, असांखे त गाॾी हलाइण बि कोन ईंदी आहे। ये जीवन रूपी गाॾी असां पंहिंजे प्रभु खे, पंहिंजे सतगुरनि खे अर्पण कयूं। बसि वो जीअं हलाए तीअं। वाह वाह। असां खूब भक्ति कयूं, भजन कयूं, सेवा कयूं, दान कयूं, शुभ कर्म कयूं, उन्हनि जे चरणनि में रही करे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद।